नंढड़ी तकरीब जेका आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणो में सिंध रंग आर्ट प्रोडक्शन पारां ड्रामो पेश कयो वेंदो कसम। इहो ड्रामो 22 फेबरवरी 2024 ते पेश कयो वेंदो बरोज़ ख़मीस ते 7 वॻे। और हिन ड्रामे जो जो चीफ डायरेक्टर है वो है एम मिठल पेचल जो कंहिं बि तारीफ़ में मोहताज न आहे। राइटर डायरेक्टर लाला मोहम्मद अली तमाम बेहतरीन असांजो आर्टिस्ट आहे और डायरेक्टर भी लाजवाब आहे। इन ड्रामे के मौके ते एक ख़ास तकरीब भी है जेका है असांजो फनकार अदाकार तमाम बेहतरीन शख्सियत जो मालिक मोहतरम जनाब मोहम्मद असलम लाड़िक साहब जी ताज पोशी कई वेंदी उनकी फनी खिदमतुनि जे एवज़। सो अॼो की तकरीब है स्क्रिप्ट विराण की तकरीब ड्रामे के हवाले से त कुछ स्क्रिप्ट मुझे हथ में आहिनि मां अनाउंस कंदुसि। उन खां पोइ स्क्रिप्ट विराण खां पोइ दुआ थींदी पोइ आख़िर में मिठाई थींदी तकरीब जो असां इख़्तिताम ईअं कंदासीं। सो सब खां पहिरियां जेको हिन ड्रामे जो किरदारु आहे अरड़ो किरदारु छो त हीउ ड्रामो मुंहिंजो अॻु में ॾिठल बि आहे मूं रते देरे में ॾिठो हुयो इहो किरदारु मिठल केचल ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां निभायो हुयो। सो किरदार जो नालो आहे मीर हिकिड़ो तमामु अरड़ो किरदारु मिठल केचल जे हिस्से में थो अचे ऐं मां इहो स्क्रिप्ट ॾियण लाइ गुज़ारिश कंदुसि उस्ताद अहमद पठान खे त पंहिंजे हथनि सां मीर यानी कि मिठल केचल खे स्क्रिप्ट फोटो फोटो कट पुट फोटो सीधो करे फोटो कट खेलते सही मिठल है खेलते सही सीधो सीधो करे खिले जाने यो खिले तो सीधो करे हुआ खेले डरो था यो खिले तो खेले रिकॉर्डिंग भी हले फोटो भी हले खबरदार ये ठीक है। अच्छा छड़ियो कमेंट प्लीज। अच्छा उन खां पोइ हिकु ॿियो किरदारु आहे आगुल स्क्रिप्ट पढ़ियो ॾाढो लाजवाब किरदारु आहे बेहतरीन असांजो सावरी फलक जे हिस्से में आयो आहे। मां बदर खान खे गुज़ारिश हवा न्याणे जो डिपार्ट तो था बाबा सरदार मैडम जो पर जो काम सरदार दंदा है ये हां थियो बाबा उन खां पोइ हिकिड़ो ॿियो किरदारु आहे इंतिहाई शानदार किरदारु जेको हिक ई वक़्त ते मुख़्तलिफ़ जेको आहे सो रूप में थो अचे कॾहिं कॉमेडियन जे हिसाब सां कॾहिं ट्रेजिडी ऐं कॾहिं एक्शन। सो असांजो वर्सटाइल एक्टर लाला मोहम्मद अली इहो जानू जो किरदारु आहे जेको मां गुज़ारिश कंदुसि उस्ताद नियाज़ शेख खे त लाला मोहम्मद अली खे पंहिंजे हथनि सां बाहर निकल गया बाबा उन खां पोइ समाज कामयाब कंदी मेहरबानी हिकु ॿियो इंतिहाई ख़ूबसूरत किरदारु ऐं जंहिं आर्टिस्ट जे हिस्से में इहो किरदारु आयो उहो पाण ॾाढो लाजवाब ऐं मुनफ़रिद आर्टिस्ट आहे हर हवाले सां छो त हुनजा मूं खोड़ सारा प्ले ॾिठा आहिनि मूंसां गॾु खोड़ सारो कमु कयो आहे। तमामु बहितरीन वर्सटाइल एक्टर जिथे रख उते फिट अवांजी भरपूर ताड़ियुनि में अहमद पठान किरदार जो नालो आहे मंसूर ऐं इहो किरदारु ॾियण लाइ मां गुज़ारिश कंदुसि सत्तार लाड़ खे दोस्त अहमद पठान खे पंहिंजे हथड़नि सां स्क्रिप्ट ॾियो। इने गाने बा ऊपर नजर चश्मा पाए ना उन खां पोइ हिकु ॿियो किरदारु आहे पख्तावर जेका असांजी हैदराबाद जी तमामु सुहिणी आर्टिस्ट आयशा महक अदा कंदी। सो इहो किरदारु स्क्रिप्ट वठण लाइ मां सावरी खे गुज़ारिश कंदुसि त इहो स्क्रिप्ट ॾियारी त असां पंहिंजो मोहम्मद असलम लाड़िक जे हथां अली तुम जा बाबा अली जो मोर अली हीरो पुत्र तो हीरो किरदारु आहे जेको मामे जो किरदारु आहे नेगेटिव किरदारु आहे
इहो किरदारु आयो आहे हिसे में न्याज़ घांगरे में, न्याज़ घांगरे में मौजूदु कोन्हे। किरदार जो नालो आहे सिकंदर। इहो मां किरदारु मोहम्मद अली पठान खे पंहिंजे हथनि सां वठे, इहो मोहम्मद अली खईं वठंदो बरकत गाज जा था। मां खे ॼण थी साथी आहे फोटो जोश जज्बा ज्वाला कंदासीं, बूटियूं मां सुभारे मशवाला कंदासीं, रुगो पक ॾियो पंहिंजे अचण जी, असां ते चढ़ी ॾियो छा छा कंदासीं। तव्हां दोस्तनि जे साथ ऐं सहकार जी वॾी महिरबानी ऐं इन उमेद सां माज़र साहब सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम, या अली मदद। ही सॼी जेकी कार्रवाई हलाई असांजे सिंध जो नाले वारो अदाकार ऐं असांजी सूंह आशिक़नि जो चीफ सरदार आशिक़ अली दायो साहब ऐं माशाअल्लाह सभिनी अदाकारनि खे सभु स्क्रिप्ट मिली आहे। हीउ जेको ड्रामो आहे कसम ते क़ुर ते मंज़िल पहुचायो अहिड़े मक़ाम ते। सो ही डायरेक्टर ऐं डायरेक्टर आहे लाला मोहम्मद अली थईम। मां ही आशिक़ दाए साहब खे चवंदुमि त ही पंहिंजे हथनि खां हुनखे स्टोरी अचेसि हिकिड़ो सेकंड ही ॿई विच ते प्रोड्यूस ॿई जेके गॾु हूंदा टई अचो बीहो बाबा हाणे स्क्रिप्ट विच ते छॾी हिकिड़ो फोटो कढ बाबा वठो तूं बि तुंहिंजी बात हेॾे ॾिसो बाबा हेॾे ॾिसो मूं ॾे ॾिसो स्क्रिप्ट खणो नी स्टोरी जो खणो स्टोरी सही आहे न बाबा हे न बाबा स्टोरी रुगो सर ये वक्त हाँ थोरो घटि में घटि फेसबुक ते जो वञनि त अरे रे भी ॾिसो असलम वॾी महिरबानी तव्हां दोस्तनि जी, तव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त मां कुझु घणियूं करियूं। सुहाणे तो असांखे इहा उमेद आहे त इंशाअल्लाह हर भेरे जीअं मोहम्मद अली हिन भेरे बि जादू कंदो स्टेज ते मज़ो वठाईंदो ऐं बहितरीन तरीक़े सां इहे असां ड्रामो मज़ो वठंदासीं ऐं इंजॉय कंदासीं। मां उस्ताद अहमद पठान खे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे ड्रामे जी कामयाबी जे लाइ दुआ जा त खणण खां पोइ वेठे वेंदासीं। अल्लाह पाक कामयाब कर। तारीख़ में पहिरियों चक्कर मोहम्मद अली थईम हक़ीक़त पुछे त हेड़ी ओपनिंग वॾनि सालनि अॻु में कई हूंदई कंहिं दौर में उहा असांखे ख़बर न आहे सॼी नानी वेड़े माइनी वॾी ओपनिंग कई सही है बाबा सही है पर जेको हिन कई न हां बस सही है। अरे लख चक्कर हुजे बाबा मां न हूंदा माना न थी न मां पंहिंजी असांजी बि न हुई असां बि न हुयासीं पर न हुयासीं कोने रे थी असांजी हा कर ही वॾे टाइम खां पोइ हिकिड़ो तो पंहिंजो सुठो सवण ओपनिंग जो ड्रामा। कसम की ओपनिंग सेरेमनी उन कोशिश कई न खोले सकियो त पाकिस्तान के सब आर्टिस्टों के साथ हवाए बर्फी जे खाराईंदा आहियूं फोटो कट पुट बर्फी जो खाराईंदा आहे बस रे हाणे कराईंदा के सामड़ा बुढ़िया ॿियो सबर के बस ये त नथे न चंदा रखण दे के वाला छा ॾिस न रुकी त के ओपनिंग नथी मिठाई सां थी ॾिस न या कयो जी असल में नात पढ़ंदे कलाम गानो ॿुधाईंदे गानो ॿुधंदासीं न ईअं उहो त मिठाई खाई वठूं वात मिठाई आग चल आ जल्दू आ उस्ताद डील न कर आ उस्ताद सुल्तान हाणे हे बचूं हाणे इनखे कीअं कयां हिन मसाले वरी शुरुआत करे नाला ॿिया कारे खणी ॾियो था छा अच्छा मुंहिंजो बाबा अरे छॾी न कंदो करे मज़ाक न कंदो करे यार चीफ डायरेक्टर जी ईअं कर मां भरियां उते कर हिनखे थोरो उते कर उते कर मां भरियां बस हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे। बेटे कुछ गाना टाइम तो गाना है अब शुक्र वारनि खे न ॾिजो ॾिठो मुझे चांहि फिकी पियारजो फिक्री मूंखे ॾींदा
ये वठो बोले लीता है हां वडी हाणे मां चांहि बढ़िया। पीआरे हा पर खीर ख़तम थी वियो एतिरी आहे भाई थोड़ा नहीं है अल्लाह अकबर एॾी छा कंदे तूं किसे मिले बाबा ना दोस्त साथ कोई सुविधा है तो नहीं भैया बाबा से उन्हें ओक्का उन्हें ओक्का डबल डबल ना मत ये तो सलाम आहे तेरी पाण कोन खाइंदो मोट से मुतबर आहे वाकई पर हाणे थोड़ो तव्हां सभी दोस्तों गुज़ारिश कंदुसि महिरबानी थोड़ो ख़ामोश इख्तियार कयो त असांजो हिन ड्रामे जो साहिब रिहाण जंहिंजी ताजपोशी कई वेंदी मोहम्मद असलम लाड़ी ख़ूबसूरत आवाज़ म्यूज़िक सां त रिलेटेड ही कंहिं वक़्तनि खां वठी आहे पर ॻाइण जो हिकु सिलसिलो आहे उहो बि बाकमाल आहे सो अव्हांजी हिकु दफ़ो ताड़ी वॼायो ॿुधां कीअं अव्हांजे साहिब मोहम्मद असलम लाड़िक साहब अव्हांजे साम्हूं ख़ूबसूरत पंहिंजी आवाज़ में हिकिड़ो गीत पेश कंदो साईं ॾिसंदा जीअं मौसम मौसम ते गानो उस्ताद वो बता स्क्रिप्ट अभी कहिड़ी जिंदा है तो जीने दो छड़ यार मेहंदी सर ॿुधंदा यार हे मेहंदी सर कुमार साहब सॼो उस्ताद छड़ो तो मामला किशो मुझे ॿुधाए गजल है आपकी वाह और होठ है गुलाब सारे जहां में आपका कोई नहीं जवाब वाह सर वाह आँखें गजल है आपकी और होठ है गुलाब सारे नाम में आपका कोई नहीं जवाब आँखें गजल है आपकी ये बात गुलशन में फूल आपके आते ही खिल गए इतने हसीन रंग नजारों को मिल गए आप आया जमीन पे उतरा है महताब सारे जहां में आपका कोई नहीं जवाब आँखें गजल है आपकी जुल्फे खुली जो आपकी खुशबू बिखर गई महकी फजा बहार की किस्मती संवर गई देखा है मैंने आज नई जिंदगी का ख्वाब सारे जहां में आपका कोई नहीं जवाब आँखें गजल है आपकी तो समझे तो समझे हर बार हाणे पंहिंजी उस्ताद बंद कर उस्ताद 15 पूरा थियनि त पोइ बंदि कंदो 15 मां गाड़ी दो तो कढाए दे न न न थो भरे बांधा तो हे आहे न हे जेको आहे न याद किया है मैंने तो आजा के याद किया है मैंने तो आजा आ सकी तेरी जुदाई न कबीरा से मुझे आ सकी तेरी